नाज़रीन, शाहपुर चाकर वेझो बाहि लॻण करे टे घर सड़ी विया, पीरसन औरत सड़ी ज़ख़्मी थी पई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करे रहिया आहियूं मेहरान टीवी जे रिपोर्टर अकबर शरखा। जी अकबर, वधीक छा तफ़सील आहिनि? शाहपुर चाकर खां तकरीबन 8 किलोमीटर परे तिरिचमाबाद में रेलवे कॉलोनी में अचानक बाहि लॻण करे सुबुह सवेर 3 घरनि खे बाहि लॻी ऐं जेको आहे सो उन्हनि में 70,000 नक़द थियल कणिक बिस्तरा वग़ैरह सभु सड़ी विया ऐं उनजी वालदा जेका मसमात कूंज हुई 56 साल उहा बि ज़ख़्मी थी पई ऐं उन घरनि में का बि शइ न बची। तकरीबन लखें रुपए जो नुक़सान थियो आहे। हू ग़रीब माण्हू हुआ ऐं उन्हनि में बाहि लॻण खां पोइ सवें शहरी ऐं पुलिस अहलकार वॾी हिमत करे ॿियनि घरनि खे बचाए वरितो, छो त ॻोठ हुयो, ॻोठ मंझि सिर्फ़ु 3 घर सड़ी विया आहिनि। 3 ई भाइर हुआ, अली गुल, पीर बख्श ऐं गुलाम मुस्तफा जागरानी, ऐं हिन वक़्तु हू खुले आसमान वेठल आहिनि ऐं वॾा परेशान आहिनि। जी अकबर, अवां जी मेहरबानी।